Subscribe now and press the bell icon. Never miss an update. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आकिब अली नारे जो अॼु हिकु नए टॉपिक इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स में। साथियों, बोर्ड्स मॉडल थ्योरी जे बुनियाद ते एटम जे बिल्कुलु विच में जेको गोल दायरो हूंदो आहे उनखे न्यूक्लियस सॾियो वञे थो, जंहिंजे अंदरि पॉज़िटिव चार्ज वारे कंपोनेंट खे प्रोटॉन ऐं बग़ैर कंहिं चार्ज वारे कंपोनेंट खे न्यूट्रॉन सॾियो वञे थो। कंहिं बि एटम जे अंदरि जेको प्रोटॉन जो तइदादु हूंदो आहे उनखे एटॉमिक नंबर सॾियो वञे थो, जंहिंखे ज़ेड सिंबल सां शो कजे थो। जॾहिं त प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जो गॾियल तइदादु जेको हूंदो आहे उनखे मास नंबर या एटॉमिक मास सॾिजे थो, जंहिंखे ए सिंबल सां ज़ाहिर कयो वेंदो आहे। इन न्यूक्लियस जे ॿाहिरों जेके ॿिया कंपोनेंट एटम जा रखियल हूंदा आहिनि उनखे इलेक्ट्रॉन सॾियो वञे थो, जेके मुख़्तलिफ़ ऑर्बिट्स ऐं शेल जे अंदरि रखियल हूंदा आहिनि। इहो जेको न्यूक्लियस जे ॿाहिरों मुख़्तलिफ़ ऑर्बिट ऐं शेल में इलेक्ट्रॉन खे रखण जी जेका तरतीब हूंदी आहे इनखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सॾियो वेंदो आहे। साथियों, एटम न्यूट्रल हूंदा आहिनि। उनजी मेन वजह इहा आहे त जेके पॉज़िटिव चार्ज वारा प्रोटॉन ऐं नेगेटिव चार्ज वारा जेके इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उन्हनि जी तइदादु सेम हूंदी आहे, इहो बराबरि हूंदा आहिनि। इन जे करे एटम न्यूट्रल सॾियो वेंदो आहे। कंहिं बि एटम जे इलेक्ट्रॉन जे रखण जी तइदादु मुख़्तलिफ़ ऑर्बिट ऐं शेल में हिकिड़े फार्मूले जे तहत मुक़ररु थियल आहे। उहो फार्मूलो आहे 2n², जंहिंमें n ऑर्बिट या शेल खे सॾियो वञे थो। मिसाल जे तौरु असां पोटेशियम एटम खे खणूं था। इन में जेका पहिरीं शेल यानी n1 जेका आहे इन फार्मूले जे तहत जेकॾहिं असां सॉल्व कयूं था 2n² त इहे 2 थियनि था पिया। मतिलबु त जेका पहिरीं शेल आहे उन में वधि में वधि असां 2 इलेक्ट्रॉन रखी सघूं था। जेका नंबर 2 शेल हूंदी आहे उनखे इन फार्मूले जे तहत पुट कयूं था 2 ब्रैकेट जे अंदरि 2 ऐं होल स्क्वायर खे हल कंदा बि 8 जवाबु अचे थो। मतिलबु त 2 नंबर शेल जे अंदरि असां वधि में वधि 8 इलेक्ट्रॉन रखी सघूं था। ऐं 3 नंबर शेल खे जेकॾहिं असां 2 3 होल स्क्वायर खे सॉल्व कयूं था त 18 थिए थो। अहिड़ी तरह सां जेका 3 नंबर शेल आहे उन में पोटेशियम जा 8 इलेक्ट्रॉन रखिया वञनि था। बाक़ी जेको पोटेशियम जो हिकिड़ो इलेक्ट्रॉन बचे थो पियो उहो जेका 4 नंबर शेल आहे उन में रखिजे थो पियो। अहिड़ी तरह सां पोटेशियम जा 19 इलेक्ट्रॉन चैन शेल जे अंदरि मुक़ररु थी वञनि था पिया। साथियों, पोटेशियम जेका एलिमेंट हिन टाइम ते असां मुख़्तलिफ़ शेल जे अंदरि इलेक्ट्रॉन जे नंबर जे बुनियाद ते एनालाइज़ कईसीं। अचो उनखे थोरो वधीक तवजह में ॾिसूं त हुनजी पहिरीं शेल में 2 इलेक्ट्रॉन रखियासीं, ॿी शेल में 8 इलेक्ट्रॉन, टीं शेल में बि 8 इलेक्ट्रॉन, जॾहिं त चौथीं शेल जेका हुनजी आहे पोटेशियम जी उन में असां हिकिड़ो इलेक्ट्रॉन रखियो आहे। हाणे इन जे तहत जेका हिन जी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन थींदी उहा 2 8 8 ऐं 1, माना पहिरें में 2 वरी 8 वरी 8 वरी 1। इहा आहे इन जी इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जी तरतीब। जेका पीरियड टेबल आहे उन में मुख़्तलिफ़ एलिमेंट जी जेका पोजीशन हूंदी आहे उहा ज़ाहिर थिए थी त जेके बि कंहिं बि एटम जे अंदरि टोटल तइदादु जेको शेल जो हूंदो आहे उन नंबर ऑफ शेल खे असां नंबर ऑफ पीरियड सां एनालाइज़ कयूं था। मिसाल जे तौरु पोटेशियम जे अंदरि टोटल 4 शेल मुक़ररु आहिनि, मौजूदु आहिनि, जंहिंमें इलेक्ट्रॉन रखियल आहे, त हिनखे असां पीरियड नंबर 4 में रखंदासीं। अहिड़े तरह सां सोडियम जे अंदरि टोटल शेल जो तइदादु 3 आहे, त हुनखे असां पीरियड नंबर 3 में रखंदासीं। लिथियम जे अंदरि शेल जो तइदादु 2 आहे, त इहा पीरियड नंबर 2 में मौजूदु हूंदी। अहिड़ी तरह सां रुबियम जेका हूंदी आहे, रुबिडियम, उनखे 5 पीरियड में रखियो छो त हुनजे अंदरि 5 शेल जो तइदादु आहे। साॻी तरह सां साथी जेके मुख़्तलिफ़ ॿिया आइटम आहिनि उन्हनि जे अंदरि असां वरी ॿी नोट कंदासीं ॻाल्हि त जेको बि उन्हनि जो ॿाहिरीं शेल हूंदी आहे उन में इलेक्ट्रॉन जे नंबर खे साम्हूं रखी करे असां ग्रुप नंबर कंसीडर कयूं था। मिसाल पोटेशियम जी ॿाहिरीं शेल में 1 इलेक्ट्रॉन हुयो त हुनखे असां 1 ग्रुप में रखियोसीं। मैग्नीशियम जे ॿाहिरीं शेल में 2 इलेक्ट्रॉन त हुनखे असां 2 ग्रुप में रखियोसीं। ऐं एल्यूमिनियम जे ॿाहिरीं शेल जे अंदरि 3 इलेक्ट्रॉन आहिनि त हुनखे ग्रुप नंबर 3 में रखियोसीं। अहिड़ी तरह हिकिड़ा बेतरतीब ग्रुप पिणु हूंदा आहिनि जिन में क्रेमियम, कापर, सिल्वर, गोल्ड ऐं कुझु ॿिया आइटम पिणु शामिल आहिनि। इहे आइटम आहिनि जेके सीक्वेंस जी तरतीब में न रखियल हूंदा आहिनि। ही ग्रुप बी ग्रुप सां ज़ाहिर कया वञनि था ऐं हिननि खे ई पीरियड टेबल जो
सब ग्रुप पिणु सॼो वेंदो आहे। हाणे अचो त हिननि जो निचोड़ पढ़ूं। साथी कंहिं बि एटम जे अंदरि जेको प्रोटॉन जो तादादु हूंदो आहे उनखे एटॉमिक नंबर सॼो वञे थो, जेके ज़ेड सिंबल सां शो थियनि था। प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन जो गॾियल तादादु मास नंबर सॼो वेंदो आहे, जंहिंखे ए सिंबल सां ज़ाहिर कबो आहे। न्यूक्लियस जे ॿाहिरां मौजूदु कंपोनेंट इलेक्ट्रॉन जेके नेगेटिव चार्ज वारा हूंदा आहिनि ऐं न्यूक्लियस जे अंदरि मौजूदु पॉज़िटिव चार्ज वारा प्रोटॉन बराबरि हुजण जे करे उहे न्यूट्रल सॼनि था। ऐं शेल जे तादाद ते असां उन्हनि खे पीरियड नंबर में रखूं था, जॾहिं त एटम जे ॿाहिरि शेल में इलेक्ट्रॉन जी तादाद खे साम्हूं रखी करे उनजे ग्रुप नंबर खे तय कयूं था। साथियो, ही हुयो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जेको अॼु असां पढ़ियोसीं।